जी साईं। इधर आओ। जी खाने में क्या है? जी साईं। खाने में क्या है? खाने हाणे ॿुधायो छा आहे? केरा भाऊ छा थो चवे खाने में क्या है? हा खाने ॿुधायो। में पैसा हूंदा न, छा हूंदो खाने में? क्या बात है भाई, आपने नया नया होटल खोला है क्या? तुमने उसको क्या कहा है? मैंने बोला खाने में क्या है यार, ओ, आपको वरी चवाई तो क्या बात है भाई, छोड़ो, कोई इज्जत वाला है, कोई क्या है क्या है? खाने में तो खबर छा है? खाने में पैसा हूंदा आहिनि, छा हूंदो आहे खाने में? अरे मेरे भाई, मैं खाने की बात कर रहा हूँ, रोटी की। हाँ खाने में क्या है? पागल हो गए क्या आप लोग? अरे छा थो चवे? मानी जी ॻाल्हि थो करे न भागा। तू वरी जेको आहे चवे थो खाने में क्या है? पोइ ईअं चए न त भाॼीअ में छा आहे दादा? भाई मैं मांखे तो उर्दू चए में, खाने मुझे में सिंधी क्या है? समझ खाने में नहीं आ रही। पैसा पिया आहिनि, मां कीअं चवांसि त खाने में पैसा आहिनि, माल आहे? भाई खाने में मेरा मतलब रोटी में क्या है यार, आपको बात समझ नहीं आ रही? बाबा ईअं चओ न।